नाज़रीन, गंबट में JY पारां मरहूम हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी जी याद में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें JY सिंध जे सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद महमूद सुमरो, मौलाना असदुल्ला खोड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे किशोर कुमार। जी किशोर। जी बिल्कुल, जेको आहे असां इन वक़्तु गंबट जे मक़ामी होटल में मौजूदु आहियूं, जिते जेको आहे हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी जे विछोड़े खां पोइ संदसि जेको आहे यादि में ताज़ियाती मेड़ाको कोठायो वियो आहे। हिन ताज़ियाती मेड़ाके में जेके शरीक मुख़्तलिफ़ उलमाए कराम आहिनि ऐं सियासी समाजी अॻवान आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदसि जेको हयाती जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। जो इंतहाई अहम असांजो दोस्त हो, साथी हो, ऐं मां सम्झां थो त ग़रीब ऐं बेसरो सामानी जे आलम में सखावत जो दरिया हो। कॾहिं उन जे ज़बान मां असां कंहिं बि कम जे लाइ न ॿुधीसीं। मां हिकिड़े इंतहाई अहम प्यारे दोस्त खां महरूम थियो आहियां, मुंहिंजी जमात महरूम थी आहे। गुल मोहम्मद मरी जो नुक़सानु, वञण जो नुक़सानु मां सिर्फ़ु संदसि जे घर जो नुक़सानु नथो सम्झां, मां जमात जो नुक़सानु सम्झां थो। जमीयत उलमा इस्लाम जो अॻुवान हुयो ऐं उन सां गॾोगॾु अवामुन्नास जे ख़िदमत जे लाइ वॾी ख़िदमत कंदड़ इंसानु हुयो। जमीयत उलमा इस्लाम में वॾो ख़ाल अची चुको आहे उन जे वञण जे करे। उन जे ख़िराज तहसीन पहुचण जे लाइ असां जमीयत उलमा इस्लाम ज़िले ख़ैरपुर जो प्रोग्राम रखियो आहे। उस्ताद गुल मोहम्मद मरी रहमतुल्लाह अलैह इंतिहाई समाजी माण्हू हो, हर माण्हूअ जे कमु अचण वारो माण्हू हो। उन में अल्लाह ताला इहा ख़ूबी रखी जो बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत कंदो हो। उस्ताद हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी रहमतुल्लाह अलैह उहा हिकिड़ी एॾी अज़ीम शख़्सियत हुया जो उन जो ख़ाल मां सम्झां पियो त मुंहिंजे 20-25-30 सालनि में भरणु मुश्किल लॻे पियो। बहरहाल उस्ताद हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी रहमतुल्लाह अलैह जे इन फलाही कमनि जे हवाले सां जेका ख़िदमत आहे, मां उन्हनि जे लाइ ख़िराजी अक़ीदत ऐं ख़िराज तहसीन पेश कयां पियो। असांजे तालके जी तमामु हिकिड़ी बहितरीन ऐं अज़ीम शख़्सियतुनि में शुमारु थिए थो उन्हनि जो। जीअं असांजी जमात जो मंशूर आहे त अल्लाह जी ज़मीन ते अल्लाह जो निज़ाम ऐं बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत, ऐं उस्ताद गुल मोहम्मद साहब मरी रहमतुल्लाह अलैह इन मंशूर सां बेआइन ई ईअं ई सचा अचनि था जीअं असांजे इहे मंशूर जा लफ़्ज़ आहिनि। उस्ताद गुल मोहम्मद जहिड़ा बेलोस कारकुन हर जमात जो बुनियादी सरमायो आहिनि। असांजे हिन जमीयत उलमा इस्लाम ज़िले ख़ैरपुर जा तमामु हरदिल अज़ीज़ अॻवान हुया ऐं ख़ासि करे सोशल ऐं समाजी वर्कर जे हिसे सां अवाम जो जेके ख़िदमत कंदा हुआ, उहा सभिनी खे अल्हम्दुलिल्लाह हुन हर दिल अज़ीज़ बणायो। सियासी समाजी हवाले सां जेके उन जूं ख़िदमतूं आहिनि, बिना फ़र्क़ जे तमामु तबक़ात जी ख़िदमत लाइ हर वक़्तु पेश हूंदो। इस्पतालुनि खे मरीज़नि खे सपोर्ट जी ज़रूरत आहे, कंहिं बि महकमे ऑफिस में कंहिं ग़रीब खे सपोर्ट जी ज़रूरत आहे, बिना लालच ऐं बिना लोभ जे। उन सां ॾींहुं हुजे राति हुजे उस्ताद गुल मोहम्मद साहब जा निकिरी वेंदा हुआ। हिन ताज़ियाती मेड़ाके में मौजूदु जेके उलमाए कराम सां गॾु सियासी समाजी अॻवान हुया, उन्हनि पारां जेको आहे हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं संदसि जेको आहे इहो पिणु चयो त मौलाना हाफ़िज़ गुल मोहम्मद मरी जी कयल ख़िदमतुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।